नाज़रीन, गवर्नर पंजाब उमर सरफराज चीमा चयो आहे त काल्ह गवर्नर हाउस में जेका वारदात थी उहा सभिनी जे साम्हूं आहे। पंजाब जे नए वज़ीर आला लाइ इलेक्शन थियणो हो। मूंखे समूरे अमल जी आईनी तौर निगरानी करणी हुई। मुंहिंजे लेटर जारी करण बाद हलफ बरदारी तकरीब गैर आईनी आहे। गवर्नर पंजाब जो चवणु आहे त वज़ीर आला पंहिंजे इस्तीफ़ा गवर्नर खे ॾियण जो पाबंद हूंदो आहे। उस्मान पंहिंजे इस्तीफ़ा वज़ीर आज़म खे ॾिनी पर गवर्नर खे न। जेसीं ताईं हिकिड़ो वॾो इस्तीफ़ा नथो ॾे तेसीं ताईं ॿिए खे हलफ नथो खणाए सघिजे। समूरे बहरान जो कारण उस्मान बुज़दार जी इस्तीफ़ा आहे। छा उस्मान बुज़दार जी इस्तीफ़ा आईनी ऐं कानूनी तौर सही हुई? उमर सरफराज चीमा चयो आहे त पुलिस खे गुंडा फोर्स तौर इस्तेमाल कयो वञे थो ऐं असां ॾिसंदा रहूं, इहो थी नथो सघिजे। नाज़रीन, असां खे हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं। गवर्नर पंजाब उमर सरफराज चीमा चयो आहे त काल्ह गवर्नर हाउस में जेका वारदात थी उहा सभिनी जे साम्हूं आहे। पंजाब जे नए वॾे वज़ीर लाइ इलेक्शन थियणो हो। मूंखे समूरे अमल जी आईनी तौर निगरानी करणी हुई। मुंहिंजे लेटर जारी करण बाद हलफ बरदारी तकरीब गैर आईनी आहे। गवर्नर पंजाब जो चवणु आहे त वज़ीर आला पंहिंजे इस्तीफ़ा गवर्नर खे ॾियण जो पाबंद हूंदो आहे। उस्मान पंहिंजी इस्तीफ़ा वज़ीर आज़म खे ॾिनी पर गवर्नर खे न। जेसीं ताईं हिकिड़ो वॾो वज़ीर इस्तीफ़ा नथो ॾे तेसीं ताईं ॿिए खां हलफ नथो खणाए सघिजे। समूरे बहरान जो कारण उस्मान बुज़दार जी इस्तीफ़ा आहे। छा उस्मान बुज़दार जी इस्तीफ़ा आईनी कानूनी तौर सही हुई? उमर सरफराज चीमा चयो आहे त पुलिस खे गुंडा फोर्स तौर इस्तेमाल कयो थो वञे ऐं असां ॾिसंदा रहूं, इहो थी नथो सघिजे।